अस्सलातु वस्सलामु अलैका या सय्यदी या रसूल अल्लाह, अस्सलातु वस्सलामु अलैका या सय्यदी या हबीब अल्लाह, अस्सलातु वस्सलामु अलैका या सय्यदी या नूर अल्लाह, अस्सलातु वस्सलामु अलैका या सय्यदी या नबी अल्लाह। अल्लाहुम्म सल्लि अला सय्यदिना मुहम्मदिन अदद मा फिल मिल्लाह सलातन दाइमतन बिदवामि मुल्किल्लाह। सरकार दो आलम सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम फरमाइनि था त जेको रोज़ेदार खे रोज़ो इफ़्तार कराए थो उन खे बि उन जेतिरो सवाबु अता कयो वञे थो। सहाबन किरामन अलैहिमुर रिदवान अर्ज़ कयो, या रसूल अल्लाह फ़िदाक व उम्मी अबी, असांजा पीउ मां तुंहिंजे मथां क़ुर्बान वञनि। या रसूल अल्लाह, असां में कुझु अहिड़ा शख़्स बि आहिनि जेके रोज़ो इफ़्तार कराए नथा सघनि, अहिड़ी ताक़त वसात नथा रखी सघनि जो कंहिंखे इफ़्तार कराए सघनि ऐं उहो सवाबु असां हासिलु करे सघूं। पाण करीम सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम फरमायो, लाज़मी न आहे त कंहिंखे सैराब कराए, पेट भराए इफ़्तार कराए। खीर जा 2 ढुक या पाणीअ जो 1 ढुक या खजूर या कतल जी 1 गड़ी या शरबुल माव, पाणीअ जो 1 ढुक कंहिं रोज़ेदार खे इफ़्तार करायो, ख़ुदा ताला उन खे उन जो पूरो सवाबु अता फ़रमाईंदो आहे। सरकार मदीना सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम मुंहिंजे दिलबर हबीब अहमद मुस्तबा सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम फरमाइनि था त जेको शख़्स रोज़े इफ़्तार करण वक़्तु फ़ी कुल्ले यौमिन मिन शहर रमदान इंदल इफ़्तार अलफ़ अलफ़ अतीकुम मिनन नार कुल्लुहुम क़द इस्तौजबल इताब। मसनद इमाम अहमद बिन हम्बल में लिखे थो त महबूब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो त रमज़ान जे महीने में हर ॾींहुं अल्लाह ताला रोज़ा इफ़्तार करण वक़्तु 10 लख माण्हू जहन्नम खां आज़ादु कंदो आहे जेके अज़ाब जा मुस्तहिक हूंदा आहिनि। यानी मुंहिंजे सुहिणे नबी लजपाल नबी फरमायो त इन इफ़्तार जे टाइम ते हर इफ़्तार 1 तारीख़ रमज़ान शरीफ़ खां वेंदे 30 रमज़ान शरीफ़ ताईं हर ॾिहाड़े इफ़्तार जे टाइम ते अल्लाह साईं जल शानू 10 लख माण्हू जहन्नम खां आज़ादु कंदो आहे जेके अज़ाब जा मुस्तहिक हूंदा आहिनि। ऐं उन खां अलावा मुंहिंजे महबूबन करीमन फरमायो, फ़ाइदा कान लैलतुल जुमअत व यौमुल जुमअत आतकल्लाहु तआला फ़ी कुल्लि साअतिन अलफ़ अतीकुम मिनन नार कुल्लुहुम कद इस्तौजबल अज़ाब। मसनद इमाम अहमद बिन हम्बल में लिखे थो त जॾहिं रमज़ान शरीफ़ जे जुमे जी राति या जुमे जो ॾींहुं थींदो आहे त अल्लाह तबारक व तआला हर सात ऐं हर घड़ीअ में 10 लख माण्हू जहन्नम खां आज़ादु करे उनखे जन्नत में दाख़िल कंदो आहे जेके अज़ाब जा मुस्तहिक हूंदा आहिनि। सुभान अल्लाह, इहा केॾी न करम नवाज़ी आहे। माहे रमज़ान मुबारक महीने जी बरकत ऐं रहमत आहे जो रमज़ान शरीफ़ जे हर इफ़्तार जे टाइम ते बि अल्लाह ताला 10 लख माण्हू जहन्नम खां आज़ादु करे जन्नत में दाख़िल करे जेके अज़ाब जा मुस्तहिक आहिनि। ऐं वरी रमज़ान शरीफ़ महीने जे जुमे जी राति ऐं जुमे जे ॾींहुं अल्लाह साईं जल शानू हर घड़ी हर सात में बि अल्लाह ताला 10 लख माण्हू जहन्नम खां आज़ादु करे जन्नत में दाख़िल कंदो आहे जेके अज़ाब जा मुस्तहिक हूंदा आहिनि। इहे ख़ासि करम नवाज़ी महिरबानी सिर्फ़ु माहे रमज़ान मुबारक शरीफ़ जे सदके आहे जेको बरकतुनि वारो महीनो आहे, अज़मतुनि वारो महीनो आहे। मुंहिंजे सुहिणे नबी सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम फरमाइनि था, हीउ अहिड़ो त बरकतुनि वारो महीनो आहे जंहिंमें 1 रुपयो ख़ैरात करे त 10 रुपए जे ख़ैरात जे बदिलो आहे। 1 नफ़िल पढ़े त फ़र्ज़ जो सवाबु आहे, जे 1 फ़र्ज़ु पढ़े त 70 फ़र्ज़नि जो सवाबु अल्लाह रब्बुल आलमीन उनखे अता फ़रमाईंदो आहे। सरकार फरमाईंदा है जेको रमज़ान शरीफ़ में ख़ैरात करे, हज़रत अब्दुल्ला बिन मसूद रडी अल्लाह तआला अन्हु बयानु करे थो त नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो, अव्हां वटि रमज़ान मुबारक अची वियो,
सो तव्हां हिन महीने में नियत खे पाक ऐं साफ़ रखो ऐं रमज़ान जे महीने में ख़र्च कयो। हिन महीने में ख़र्च करणु अलाह जे राह में ख़र्च करण जे मिसल आहे। कंज़ुल अमाल मसरद इमाम अहमद बिन हम्बाल में लिखे थो त हिन माह रमज़ान मुबारक में जेतिरी तव्हां ख़ैरात कंदो अलाह साईं उनखे तव्हांखे ॿीणो सवाबु अता फ़रमाईंदो आहे। आमीन बिजाहिन नबील आमीन। रब जे दरबार में दुआ आहे त अलाह ताला असां तव्हांखे हर नेकी जो अमल करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए, रमज़ान जे अदब जी तौफ़ीक़ अता फ़रमाए, रमज़ान जे रोज़े रखंदड़ माण्हुनि जी अदब जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। उन जे साम्हूं खाऊं पीऊं न। मुंहिंजा सुहिणा अलाह साईं जल शानू असां तव्हांखे महबूब मदीने वारे महबूब जो ग़ुलाम बणायो आहे। उन महबूब जे तुफ़ैले अलाह ताला हिन बरकत वारे महीने जूं अज़मतूं ऐं बरकतूं असांजे मथां मुहैया आहिनि। ख़ुदा ताला हर हिकु मुस्लमान खे इहो बरकत वारो महीनो नसीब फ़रमाए। आमीन बिजाए नबिल आमीन।